अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी सिंध दोस्तों, बबरलूई दण जेका सिंध में सियासी हवाले सां हलचल पैदा कई आहे, जेका सिंध खे जाॻाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, इन तहरीक, इन हलचल, इन जोश जज़्बे जी सिंध खे अशद ज़रूरत हुई। जेको सिंध जो वक़ार, सिंध जी हशमत, सिंध जी हमियत, सिंध जी हिम्मत, शख्सियत परस्ती ऐं जाली मुर्शिदनि जे धूड़ जी दज़ में लटिजी चुकी हुई, उन आस्ते आस्ते अखियूं पटण शुरू कयूं आहिनि। होश संभालण ताईं असांखे इंतज़ारु त करिणो आहे हिकु नई सिंध सरजण जो, हिकु नई सिंध अॾजण जो, हिकु नई सिंध जे वजूद में अचण जो, हिकु नए शऊर जे रूनमा थियण जो असांखे इंतज़ारु त करिणो आहे। पर हिन वक़्तु जेका तहरीक, जेका बबरलूअ जी तहरीक, बबरलूअ जो धरणो हिकु तहरीक जो रूप वठी चुको आहे, ॼण उन असांजी दिलि खे ताक़त ॾेई छॾी आहे, असांजे जज़्बात खे, असांजे ख़्यालात खे, असांजी मायूसीअ खे हिकु पुरउमेदीअ में बदिले छॾियो आहे त न यार, न मियां, अञा सिंध जाॻे पई, अञा सिंध जो शऊर, अञा सिंध जो माण्हू ऐं सिंध जी जाखोड़ घटि न थी आहे, अञा सिंध जे माहिरनि जूं कुखियूं सुंढ न थियूं आहिनि, जेके आमिर नवाज़ सिंधीअ समेत अहिड़ा पुट पैदा कनि जेके सिंध जी हिफ़ाज़त, सिंध जे वसीलनि जी हिफ़ाज़त, सिंध जे धरतीअ जी हिफ़ाज़त, सिंध जे ॿोलीअ जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजूं जानियूं ॾेई सघनि। दोस्तो, असांजो मुतहिद ॼण ज़ालिम जो मौत आहे, असांजो मुतहिद हुजणु, असांजो मुतहिद हुजणु उन्हनि ॾाढ ऐं ॾंबींदड़ क़ुवतुनि जो मौत आहे, जेकी असांखे कुझु नथियूं सम्झनि। 17 सालनि 18 सालनि खां फिरौन जी शक्ल में मड़ियल असां ते हुकुमरान, सिंध जा हुकुमरान, हालांकि सिंध जा हुकुमरान त आहिनि, पर हू असांजा नुमाइंदा न आहिनि, हू ब्रोकर आहिनि। ईअं ब्रोकर आहिनि त हुननि खे मसलत कयो वियो आहे, असांजे मथां मुसलत करे हुननि खे इहो टारगेट ॾिनो वियो आहे, बाबा तव्हां हिननि माण्हुनि ते हुकूमत कयो, हिननि ते हुकूमत करे तव्हांखे जेका बेहयाई ऐं जेका बदमाशी करणी आहे कयो, पर असां जेकॾहिं कारूंजर ते कब्ज़ो कयूं, गोरख ते कब्ज़ो कयूं, DHA नाले ते तव्हांजा प्लाट हड़पियूं, ज़ुल्फ़कार आबाद जे नाले ते तव्हांखे चऊं असांखे लिखी ॾियो, मलिक रियाज़ जे बहरिया टाउन जे नाले ते कराचीअ जी 63 सैकड़ो ज़मीन ते कब्ज़ो कयूं, तव्हांखे ॻाल्हाइणो न आहे। तव्हां कमदार आहियो, तव्हां बोतार आहियो, बोतार उन क़ौम जा आहियो जंहिं क़ौम तव्हांखे माना सजाए ऐं पंहिंजे अखियुनि ते रखियो त तव्हां असांजो आवाज़ बणिजी असांजी नुमाइंदगी कंदो, उन्हनि जा बोतार थी वेही रहो तव्हां, पर असांजा कमदार आहियो, मुक़्तदिर दुरियुनि जा कमदार आहियो, तव्हां असां लाइ कमदारी कंदव, सिंध असांजे नाले कंदव, सिंध जा वसीला असांजे नाले कंदव, सिंध जी मदनियात असांजे नाले कंदव, सिंध जो कारूंजर कींजर
ऐं गोरख असांजे नाले कंदो, सिंध जा रनी कोट, सिंध जा कोट जी जहिड़ा क़िला असांजे हवाले कंदो। असां बसि जेको लुट फुर चाहियूं, जेका अर्गून तुरखान ऐं ॿिया न करे विया उहा असां लुट मार कंदासीं। तव्हां उन ते ख़ामोशी कंदो, बदिले में तव्हांजो असां साथ ॾेई ईअं तव्हांखे खटाईंदासीं जीअं ॿियनि नुमाइंदनि खे असीं खटाईंदा आया आहियूं ऐं उन्हनि जी पुठ भराई कंदा आया आहियूं। ज़रदारीअ समेत उन जे ॿलूंगड़नि खे इहा ख़बर न आहे। हालांकि हू ॼाणनि था, भली भित ॼाणनि था, पर हू अलाह साईं उन्हनि जे अकुल ते पर्दा विझी छॾिया आहिनि। हू ॼाणनि था त ज़िया जी मार्शल में सिंध कीअं निभायो। ही चवनि था पीपलनि निभायो, पीपलनि में एतिरी हिमत ई कोन्हे, सिंध निभायो। मुशरफ़ जी मार्शल में, मुशरफ़ जे हुकूमत में सिंध कीअं निभायो, पीपलनि निभायो, सिंधीअ निभायो। सिंधी गुम थी वियो, उहो सिंधी निभाइण वारो गुम थी वियो। शख़्सियत परस्तीअ जी दज़ में, मुर्शिद परस्तीअ जी दज़ में, पीर परस्तीअ जी दज़ में, गादी नशीन परस्तीअ जी दज़ में ईअं गुम थी वियो। छो जो उहे उन्हनि माण्हुनि लाइ माना इहो उन्हनि खे बावर करायो वियो, ही लीडर, ही रहबर, ही पंहिंजो अॻवान तव्हांजे लाइ सभु कुझु आहे, तव्हांजे आजिपे जो ज़रियो आहे, तव्हांजे लाइ सभु कुझु आहे। तव्हांजे लाइ हुननि जानियूं ॾेई छॾियूं। पीर अबा पंहिंजो नबीअ जो औलाद आहिनि ऐं ही तव्हांजे लाइ सभ खां बहितर सोचींदा। नबीअ जो औलाद आहिनि, अखियुनि ते आहिनि, ठीकु आहे। पर इस्लाम छा थो ॾसे? इस्लाम में सूरह निसा में अलाह साईं चवे थो, मूं वटि कंहिं ज़ात पात जो फ़र्क़ु न आहे, जंहिंजो मफ़हूम आहे इहो मुतक़ी ऐं परहेज़गार मुंहिंजी हद आहे। कंहिं बि ज़ात खे दात न आहे, मुतक़ी ऐं परहेज़गार आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, कंहिं बि अरबीअ खे अजमीअ ते फ़ौक़ियत न आहे, कंहिं बि अजमीअ खे अरबीअ ते फ़ौक़ियत न आहे। जेके